हलो घर हलो अच हलिया अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेलकम टू न्यू व्लॉग। दोस्तों व्लॉग स्टार्ट करण खां पहिरियों मां तव्हां सां अॼु हिकिड़ी ॻाल्हि शेयर करण थो चाहियां। उहा इहा आहे त हमेशह जेके यूट्यूबर हूंदा आहिनि उहे चवंदा आहिनि त असां यूट्यूब मां हेतिरो कमायो, असांजी हिन महीने हेतिरी सैलरी आई। त दोस्तों इहो बिल्कुलु ग़लति आहे। असां यूट्यूब मां न आहियूं कमाईंदा, बल्कि यूट्यूब असां मां कमाईंदो आहे। अच्छा, तव्हां सोचींदा हूंदव त यूट्यूब असां मां कीअं कमाईंदो आहे। दोस्तों ॾिसो, असांजूं जेके वीडियोज़ हूंदियूं आहिनि उहो चाहे फ़नी वीडियोज़ हुजनि या व्लॉग हुजनि, कंहिं बि टाइप जी वीडियो हुजे, उन ते कमर्शियल लॻंदा आहिनि। अच्छा, कमर्शियल जेके लॻंदा आहिनि उन्हनि में जेके बि पैसा ईंदा आहिनि 50% असांखे मिलंदा आहिनि ऐं 50% यूट्यूब खे मिलंदा आहिनि। अच्छा, यूट्यूब खे 50% भई छो मिलंदा आहिनि? उहो इन जे करे त सैटेलाइट जेको आहे जंहिं ते असां वीडियो अपलोड कंदा आहियूं उहो उन्हनि जो आहे। हाणे सैटेलाइट छा आहे इहो मां तव्हांखे क्लियर करे छॾियां। त ईअं सम्झो त जीअं असां क्रिकेट खेॾंदा आहियूं त हिकिड़ी पिच हूंदी आहे, पिच उन्हनि जी आहे, बाक़ी बैट बॉल खिलाड़ी सम्झो असां आहियूं। सो उन्हनि जी पिच आहे त 50% उहे खणंदा, बाक़ी सॼो कमु उन्हनि जो आहे त उहो तव्हांजे वीडियोज़ ते कमर्शियल कीअं था आणनि, केतिरियूं था आणनि, जेतिरियूं उहो वधीक हणंदा ओतिरो वधीक 50% उहो बि कमाईंदा। त ईअं सम्झो उहो पंहिंजे कम सां सचा आहिनि, तव्हां पंहिंजे कम सां सचा थियो। मतिलबु कॉन्टेंट मज़बूती सां ठाहियो, कॉन्टेंट उन टाइम रखो जंहिं महिल व्यूअर्स वधीक था अचनि, ऐं कॉन्टेंट मतिलबु डेली रखो था त डेली रखो। जेकॾहिं तव्हांजो फिक्स थियल आहे भई हर हफ़्ते त हर हफ़्ते लाज़मी रखो, ऐं टाइम फिक्स कयो त हिन टाइम ते असांखे रखिणो आहे, ऐं इनशाला पोइ तव्हां कामयाबु थींदव। वधीक ॻाल्हि थी वई, नेक्स्ट वरी हलूं था पाण व्लॉग में, पोइ वरी पाण कंटिन्यू। दोस्तों हींअर असीं वञी रहिया आहियूं चेज़ वैल्यू, मतिलबु कराची में या चेज़ वैल्यू शॉपिंग सेंटर आहे, ऐं मिनसा जी कुझु शॉपिंग करणी आहे। ऐं मुंहिंजो जेको ॿियो नंढो पुटु आहे ईमान, जेको रिकॉर्डिंग थो करे, उनजी कुझु शॉपिंग करणी आहे ऐं हिनखे ख़ाली करिणो आहे। दोस्तों ॾिसो था, हिनखे ख़ाली करिणो आहे। सो ठीकु आहे, इहो हिननि जे लाइ त फुल थींदो आहे न। हाय कर मिनसा, हाय। चओ अॼु मां पप्पा जा पैसा ख़तमु कंदुमि। चओ पप्पा जा ख़तमु, सम्झियो दोस्तों, त ख़तमु माना ख़तमु। Was it the voice? Was it the fire burning in me? All of the noise turned into choirs of harmony. दोस्तों असां अची विया आहियूं शॉपिंग सेंटर तां, पर शॉपिंग इन लाइ न करे सघियासीं त इलाही रश हुई, ऐं शॉपिंग सेंटर में रिकॉर्डिंग करण बि नथा ॾियनि, मतिलबु मना था कनि। मां चयो सही आहे, ठीकु आहे। ऐं शॉपिंग एतिरी करे बि न सघियासीं। हे मिनसा जो राति जो ट्राउज़र आहे न, छा आहे इहो मुंहिंजो ट्राउज़र आहे। हे ट्राउज़र आहे गाय वारो। हे ईमान जेको मुंहिंजो नंढो पुटु आहे उनजे लाइ उनजी मम्मा वरितो टी शर्ट वरिती, उनखे वणी, मूंखे बि सुठी लॻी। ऐं ॿी ही टी शर्ट वरी ईमान जे लाइ मां वरिती, हे बि भली आहे, हे सुहिणी शर्ट आहे। ऐं हे छा आहे मिनसा? इहा मुंहिंजी फ्रॉक आहे। फ्रॉक आहे, उथी बि ॾिसां कीअं पाईंदी, ॾेखार। मां हीअं करे हीअं पाईंदमि। ईअं ॾिसां, वार त अॻियां वॾा रखिया अथई। वाह, एॾा वॾा थिया आहिनि। एॾा वॾा थिया आहिनि। सुठो आहे न फ्रॉक कलर? जी हिन जो कलर सुठो आहे। ॿियो कहिड़ो आहे? जी हे टी शर्ट बि हिन लाइ मिनसा जे लाइ वरिती आहे, हे बि सुठो आहे। हे बि सुठो आहे। मूंखे ही वणी, मूंखे बि इहा ई वणी आहे। हा न। ये रखी ॾिस भला, हिनखे रख, हे रखी ॾिस। हे बि बढ़िया गोल्डन आहे। हे छा ठहियल अथसि? हे बटरफ्लाई, बटन आहिनि। बटरफ्लाई आहे इहे। अच्छा, हे सुहिणी आहे न। ऐं ॿी मैचिंग ते वरी मिनसा जी हीअ पैंट आहे, हा न, पूरी आहे, पूरी आहे। हेठि खां थोरी पूरी आहे। अपा त हेठि करा त हेठि थी थिए, नंढी थी थिए। नंढी थी थिए। अच्छा, ऐं मिनसा हे वरिता आहिनि। हे छा आहे मिनसा? हे क्लिप आहे, क्लिप ईद जो पाईंदमि। ईद ते पाईंदी? जी। ऐं हे छा आहे? हे पोनियूं आहिनि मुंहिंजूं ईद ते। ईद ते। हे छा आहे? हे छा पता थी? मुंडियूं छा? हे मुंडियूं न आहिनि, हे बि पोनियूं आहिनि। पोनियूं एतिरियूं नंढियूं थींदियूं न छा? एतिरियूं? हे जिते छा आहे पोनी कंदमि न, हे पाईंदमि। अच्छा, ॿियो भला हे छा आहे? इहो चश्मो आहे पप्पा। मिनसा चश्मो आहे, पाए ॾेखारो भला ॾिसूं। अरे वाह, जी कीअं थी लॻे? ॾिसां। सही थी लॻा। हाँ, अपा तव्हां पिंक था लॻो। मां पिंक थो लॻा? अरे मां वाइट आहे, पिंक न आहे। अरे ॾिसो न। अरे नथो लॻे यार, बलोच भाई। ॾिसो। अरे मिनसा तो ब्लैक सीधी थी लगे। सीधी थी लगे। दोस्तों ये फिलहाल अॼु बतासें
हाणे वेंदासीं थोरी देरि खां पोइ वरी वेंदासीं बाक़ाइदा कंप्लीट शॉपिंग करणु पोइ तव्हांखे वरी इनशाला शेयर बि कंदासीं। दोस्तो ये ॾिसो असां ते कॉपीराइट स्ट्राइक अची वई आहे। हे साम्हूं लिखियो पियो मेल आई आहे त बाबा तव्हांजी जेका वीडियो आहे उन ते असां हटाए छॾी आहे यूट्यूब खां ऐं कॉपीराइट स्ट्राइक लॻी चुकी आहे। हाणे मां तव्हांखे ॿुधायां थो त हे कॉपीराइट स्ट्राइक असांखे ॾिनी कीअं। स्ट्राइक जीअं लॻई आहे उन चैनल जो नालो आहे PK लाइव, चांडियो छोकिरो आहे उनजो चैनल आहे। दोस्तो मां हिकिड़ी वीडियो ठाही, उन में हो पाण एक्टर बि हो ऐं साजदा सिकंदर जेका नंढड़ी आहे उहा बि एक्टर हुई। सो उहा वीडियो ठाहे फनी हिकिड़ी वीडियो हुई, मूं पंहिंजे चैनल ते रखी त मूंखे वरी हुन चयो त इमरान भाई मां पंहिंजे चैनल ते वीडियो रखां। मां वरी परमिशन ॾींदोमांसि, मां चयो रखी छॾ, को मसइलो कोन्हे। थींदो ईअं आहे जॾहिं हिकिड़ी शइ ॿिनि चैनलनि ते हूंदी आहे त पोइ उन्हनि ॿिन्ही खे इहो हक़ु आहे त को बि कंहिं ते स्ट्राइक हणी सघे थो। पर हल मां छो हणां, मुंहिंजी त आदत ई न आहे, बल्कि तव्हां सभिनी खे बि दोस्तो चवां थो त कंहिं ते बि स्ट्राइक न लॻाईंदा कयो, कंहिंजी महिनत हूंदी आहे पोयां हुनजे न लॻाईंदा कयो, तव्हांखे छा मिलंदो। बहरहाल हुन बि स्ट्राइक मुते न आई, हुन उहो चैनल कंहिं ॿी जॻह ते ओपन कयो पंहिंजो, बल्कि नजफ़ तव्हां सिंगर आहे सुञाणींदा हूंदसि, उनखे को जो हुन वरी ॾिसी आयुमि, चएसि त हे तुंहिंजी वीडियोस जेके आहिनि ॿियनि बि खयूं जाम, त चयईंसि पोइ चैनल ते स्ट्राइक था हणूं। हुन सभिनी ते स्ट्राइक लॻाए छॾियूं, बल्कि हुनखे बि ख़बर न हुई त नटवर्ल्ड इमरान भाई जो आहे, हुनखे बि ख़बर न हुई, हुन हणी छॾी। मुंहिंजे स्ट्राइक आई, मां चयो कीअं आई आहे स्ट्राइक, ॾिसां त PK लाइव, मां चयोमांसि चांडिया हे छा कयो अथई, मुंहिंजी वीडियो ते मूंखे ई स्ट्राइक ईंदी। चई अड़े इमरान भाई तव्हां ते बि लॻी वई आहे। मां चयो ॿियनि ते बि ईंदी आहे? चई हा सभिनी ते ई आहे। मां चयो हाणे पोइ हाणे छा कयां? चई जीअं तव्हां चओ। मां चयो पंहिंजो चैनल जो पासवर्ड ॾे, ID ॾे, मां पाण ई हटायां थो। ऐं हुनजी वरी ग़रीब महिरबानी हुन मूंखे ॾेई छॾिया, मूं उहा मेल कई आहे, बल्कि शाम ताईं या सुभाणे ताईं रिप्लाई अची वेंदो, इनशाला कॉपीराइट हटी वेंदो। सो दोस्तो कॉपीराइट न लॻाईंदा कयो, कंहिंजी रोज़ी बि थी सघे थी हिन ते। दोस्तो अॼु असां चुचू खे ॿाहिरि उथिया आहियूं, मिनसा बि आहे, चुचू परेशान थी वियो आहे त अॼु वञूं काॾे था न। दोस्तो असां चुचू जो नाश्तो वठणु आया आहियूं, हे ॾिसो था बाकर सानियूं ऐं केकरस इहो खाईंदो आहे। मिनसा किरी पवंदी, इलाही हेॾे हेॾे, हे रोए छो थो, हे रोए छो थो, वठि ॾिसेसि, हे रोए छो थो, पुछे छो थो रोए, खेॾंदो आहे, ईअं खेॾे थो, ख़ुशि थो थिए। और तू हथ में छा पातो है ना, तो वो ॾिसे तो हथ में छा पातो थे। भाई पैसे कितने हुए? 160। अभी हमारा चुच्चू जो है ना परेशान हो रहा है, ये कह रहा है कि मैं कहाँ आ गया हूँ, हैरान हो गया कि ये मैं कहाँ आ गया भाई। हाँ हाँ हलो घर हलो, घर हलो, अच्छा अच्छा हलिया हलिया हलिया। दोस्तों से वापस घर अची आऊं ऐं हे चुचू लाइ बि वठी आया आहियूं, पालक चुचू लाइ वठी आया आहियूं। दोस्तो हे ॾिसो हाणे पालक जो पन जेको आहे कीअं थो खाए, हे ॾिसो। ऐं ॿाहिरि जो मौसम ॾिसंदो आहे न, इलाही ख़ुशि थींदो आहे। ॾिसजो हेॾिया हेॾिया हेॾिया, ॾिसजो दोस्तो हाणे हिन उस ॾिठी न, हाणे नखरा ई चेंज, ॾिसो उस ॾिठी अथई, ॾिसो नखरा कंदो हाणे। छा थियो चुचू? दोस्तो ये ॾिसो अॼुकल्ह जे ॿारनि जी मिटी इहा अथव, मतिलबु असां त नंढड़ा हूंदा हुआसीं त मिटी खोटींदासीं या कपर तां या दरिया तां या वाटर तां उहा मिटी ठाहे वरी हुनजा रांदीगर ठाहींदासीं। अॼुकल्ह जे ॿारनि जी मिटी बि कलरफुल आहे, 10-10 रुपए मिटी थी मिले, हे हिन मैडम जी आहे। हाणे मैडम खोले ॾेखार इहा कीअं खेॾंदी आहे, ठीकु आहे? ओके मिट्टी मिट्टी सॉरी जेकॾहिं असांजी वीडियो तव्हांखे पसंदि आए त लाइक कजो, शेयर कजो, सब्सक्राइब ज़रूर कजो। तेसिताईं थैंक यू था, अल्लाह हाफिज़। मिनसा जी ये छा क्यों थी? अपाया मिट्टी ते रखी आंजे क्योंकि सख्त नहीं पोमा रांदी करता है ना। अरे फ्रिज में मिट्टी थोड़ी रख दिया अम्मा, छा थी थई? नहीं